ऐं हाणे ज़िक्र कंदासीं सिखर जो शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न थिया। DIG ऑफिस में इजलास थियो आहे। अवां सां ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। जान मोहम्मद महर क़तल केस जी जांच ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ इजलास थी गुज़रियो। इजलास में SSP तनवीर तुनियो, इरफान समो, ज़ुबैर नज़ीर शेख ऐं ॿियनि शिरकत कई आहे। अवां सां ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। इजलास में जान मोहम्मद महर जे क़तल जा जवाबदार गिरफ़्तार करण बाबति विचारियो वियो। आबिद बलोच जो इहो चवणु आहे। अवां सां ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न थिया। DIG ऑफिस में इजलास कोठायो। अवां सां ख़बर शेयर कंदासीं। जान मोहम्मद महर क़तल केस जी जांच ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ इजलास थी गुज़रियो। इजलास में SSP तनवीर तुनियो, इरफान समू, ज़ुबैर नज़ीर शेख शामिल हुआ। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं मोरड़ो महर खां। जी मोरड़ो, वधीक कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुलु, शहीद साहब जान मोहम्मद महर जा जेके कातिल आहिनि उहे सखर पुलिस हिन महिल ताईं गिरफ़्तार नाहे करे सघी। कातिलनि खे गिरफ़्तार करण जी नाकामीअ खां पोइ सूबाई घरू वज़ीर ऐं IG सिंध जे तरफ़ां जोड़ियल जेका GIT आहे उनजो जेको आहे पहिरियों इजलास DIG ऑफिस सखर में थियो आहे। इजलास में बाबति जेको आहे SSP आबिद बलोच जो चवणु आहे त GIT में शामिल जेके 4 SSPs आहिनि, तनवीर तुनियो शहीद बिन नज़ीराबाद, SSP शिकारपुर इरफान समो, SSP खैरपुर ज़ुबैर नज़ीर शेख ऐं जेको आहे हुनजो चवणु आहे त मां शरीक थिया आहियूं। ऐं GIT जे इजलास बाबति इहा ॼाण मिली आहे त हुन GIT में जेके 2 DSP शामिल आहिनि उहे शरीक न आहिनि थी सघिया। SSP आबिद बलोच मूजिबि शहीद साहब जान मोहम्मद महर जे क़तल केस बाबति जेका हिन महिल ताईं जेका अॻभराई थी आहे उनजो बि जाइज़ो वरितो वियो आहे। ख़ासि करे जेके मरकज़ी जवाबदार आहिनि जान मोहम्मद महर क़तल केस जा उन जे गिरफ़्तारीअ बाबति बि जेको आहे प्लानिंग ऐं गौर वीचार कयो वियो आहे त कहिड़े तरीक़े सां कार्रवाई करे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। हिन महिल ताईं जेको आहे सखर पुलिस शहीद साहब जान मोहम्मद महर जा जेके कातिल आहिनि उहे गिरफ़्तार न आहिनि करे सघी। ऐं सखर जे दौरे दौरान घरू सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जी गुलाम नबी मेमण जे आॾो साफ़ ऐं शहीद जे वारसनि जे तरफ़ां इहो एहतजाज कयो वियो त शहीद साहब जान मोहम्मद महर जा जेके कातिल आहिनि उहे आज़ादु घुमनि पिया, उन्हनि खे सखर पुलिस गिरफ़्तार नाहे कयो। उन खां पोइ जेको आहे चइनि SSPs ते ऐं 2 DSPs ते GIT जोड़ी वई आहे, जंहिंजो पहिरियों इजलास सखर में थियो आहे। जी ठीकु आहे, महिरबानी।